अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वॾे वज़ीर इसहाक़ जो ईरानी हममनसब सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि पारां ईरान ऐं ख़िते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। इसहाक़ पारां ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते बेतरफ़ी मुशावरत जारी रखण ते इतफ़ाक़। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कंहिं बि क़ाइल नाहे कयो त ईरान ते हमिलो न कयो वञे। मूं पाण खे पाण क़ाइल कयो त ईरान ते हमिलो न करणु घुरिजे। ईरान 800 माण्हुनि खे फाही ॾियण जो मनसूबो मुलतवी कयो। फाहियूं मुलतवी करण जी ईरानी क़दम जी आचा कयां थो। व्हाइट हाउस में तक़रीब खे ख़िताब कंदे ट्रंप वधीक चयो आहे त असां ईरान जे एटमी सलाहियत ख़तमु करे छॾी आहे। मूं पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकरायूं आहिनि, करोड़े जानियूं बचायूं। पाकिस्तानी वज़ीर आज़म मुंहिंजे लाइ जेको कुझु चयो उहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। कराची में ॿारनि सां ज़्यादती जो जवाबदार साथी समेत गिरफ़्तार। एसपी ओभर दावा कई आहे त जवाबदार 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती कई आहे। मुतासिर नींगर जी निशानदेही ते मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस वटि 5 सालनि दौरान 7 ॿारनि सां ज़्यादती जी शिकायतूं रिपोर्ट थियूं। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे केसिस में DNA हिकु ई शख़्स सां मिली। SSP ओभर जो वधीक चवणु आहे त वाक़े में 12 खां 13 सालनि जे ॿारनि खे ज़्यादती जो निशानो बणायो वियो। हिक केस में हिक ॿार सां 2 खां वधीक जवाबदारनि ज़्यादती कई। जवाबदार इमरान मंज़ूर कॉलोनी जो रहवासी ऐं पंचर जो कमु कंदो आहे। जवाबदार ॿारनि खे मोटरसाइकिल जी लालच ॾेई ज़्यादती जो निशानो बणाईंदो हो। जवाबदारनि पुलिस आॾो दर्जने ॿारनि सां ज़्यादती जो एतराफ़ कयो आहे। वरी वज़ीर पारां ज़्यादती वाक़े में मुलविस जवाबदार जी गिरफ़्तारी ते पुलिस खे शाबाश। जांच करे रोज़ाने जी बुनियाद ते केस जी अख़बाराई रिपोर्ट ॾियण जो हुकुम। वॾे वज़ीर चयो आहे त ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ सिंध हुकूमत केतिरा ई क़दम खंया आहिनि। हिन वक़्तु ताईं रुॻो 7 ॿार साम्हूं आया आहिनि। पुलिस ॿियनि मुतासिर ॿारनि जी ॻोल्हा करे पई। मुराद अली शाह वधीक चयो आहे त पुलिस जवाबदारनि खे सज़ा ॾियण लाइ भरपूर क़दम खणे। शहर में कंहिं बि दरिंदे लाइ का जॻह न आहे। व्हाइट हाउस ग़ज़ा पीस बोर्ड जे नालनि जो ऐलान करे छॾियो। व्हाइट हाउस मूजिबि ग़ज़ा पीस बोर्ड आर्ज़ी तौर ते हुकूमत जी निगरानी कंदो। बोर्ड ऑफ पीस में मार्को रूबियो, स्टीव विटकोफ ऐं जेरेड केशनर शामिल। पीस बोर्ड में टोनी ब्लेयर, निकोलाई मलादेनोफ ऐं अजय बंगाल खे बि शामिल कयो वियो। जीअं सिंध हलचल जे बानी साईं GM सैद जी अॼु 112वीं सालगिरह मल्हाई पई वञे। सन में सैद जे फ़िक्र सां सलाह ॾियल पार्टी जा 6 धार जलसा रचियल। सनान कुरैशी, रियाज़ चांडियो, नियाज़ कालानी, नवाज़ नूर ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। SUP जे जलसे में तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जी क़यादत शरीक थींदी। सवें कारकुन सन पहुची विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते काफ़िलनि खे रोकण लाइ पुलिस जूं रुकावटूं ऐं गिरफ़्तारी। सिंध जे हारी अॻवान शहीद फाज़ल राऊ जी अॼु 39वीं वरसी राऊकी में जलसो रथियल। PP क़यादत ऐं नाले वारा सियासी अॻवान ख़िताब कंदा। अदबी कॉन्फ्रेंस में अदीबनि ऐं अख़बारनि पारां फाज़ल राऊ खे लफ़्ज़नि जी भेटा पेश। शहीद फाज़ल राऊ सॼी ॼमार सिंध जे हारियुनि ऐं पोरितनि जे अगनि लाइ जदोजहद कई, जेल काटिया। मक़सूदो रिंद वेझो सुज़ुकी ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 भाइर फौत। नवाबशाह शेरातपुर रोड ते ॻोठबाजी रिंद भरिसां कोहीड़े सबबि ख़ौफ़नाक रोड हादसो। फौतनि में अब्दुल हकीम ऐं अब्दुल हफ़ीज़ रिंद शामिल। नीगर शान अली रिंद सख़्त ज़ख़्मी। 2 भाइर सुबुह जे वक़्तु होटल खोलण पिया आया त हादसे जो शिकार थिया।